अदा ही मां छापी ॾिसां, तुंहिंजो निकाह त मुमल सां थियणो हुयो, ही के वठी आयो आहीं? राणी चाचा बहावल जी थी आहे। अॼु चवंदा आहिनि त रिश्ता आसमान ते ठहंदा आहिनि, मां हिन ॻाल्हि ते यकीन न कंदो हुयसि, पर अॼु हिन ॻाल्हि ते मूंखे यकीन थी वियो आहे त वाकई रिश्ता आसमान ते ठहंदा आहिनि। खणी जो ज़ालिम मूंसां चाल हली विया आहे, पर मां राणी खे पंहिंजो नसीब ऐं मुक़दर तस्लीम करे छॾियो आहे। तूं बि राणी खे पंहिंजी भाॼाई तस्लीम कर, वधीक सवाल न कर। तूं हाणे हिन घर खे अॼु खां पोइ पंहिंजो ई घर समझंदी कर। राणी तो मूंखे न सिर्फ़ निकाह में क़बूल कयो आहे, पर सचे दिल सां मूंखे पंहिंजो घर तस्लीम कयो। तो पंहिंजे पीउ सां वञण खां इनकार कयो। जेकॾहिं तूं हली वञी आहे त मां तोखे कोन चुकिया, छो त मूंसां धोखो थियो आहे, ऐं मां तोखे धोखो छो ॾियां? मां कसम खणी थो चवां त मां तोखे हथ बि कोन लाहींदुसि। सुभाणे सतावड़ी ते तोखे तुंहिंजे माउ पीउ जे घर छॾींदुसि, ऐं तेसी ताईं तोखे वापसि वठी न ईंदुसि जेसी ताईं चाचा बहावल तुंहिंजे ऐं मुंहिंजे रिश्ते खे दिलि सां तस्लीम नथो करे। इहो तोसां मीर जो वाइदो आहे। खणी जो तोसां ज़ुल्म थियो आहे, जेको थियो आहे उहो न थियणु घुर्जे हा, पर अदा मीर तोखे ज़ाल जो हक़ त ॾींदो, पर हुन सां गॾु तोखे बेपनाह प्यार बि ॾींदो। खणी जो मूंखे मीर प्यार ॾींदो ऐं मां हुनखे मुड़ुसु क़बूल करे मुंहिंजी सॼी ज़िंदगी ख़िदमत कयां, पर बाबा जे दिलि में जेका नफ़रत आहे न, उहा कॾहिं बि न वेंदी। अदा मीर चयो आहे त हू तोखे सुभाणे तुंहिंजे माइटनि वठी वेंदो, पोइ तूं ऐं अदा मीर तुंहिंजे पीउ खे राज़ी करे वठिजो। जेकॾहिं मीर मूंखे होॾां वठी वियो न त मारियो वेंदो। मीर इहो न सम्झे त बाबा जी कावड़ ख़तम थी वेंदी। बाबा त पहिरियां ई मीर खे अदा जो कातिल सम्झंदो आहे, पर मूंसां जे करे हू ज़हर जो ढुक बि माठ कयो वेठो आहे। पर हाणे त मूंसां बि बाबा खे नथो रोके सघे। मीर कॾहिं बि बाबा जे साम्हूं चढ़ियो न त बाबा उनखे मारे छॾींदो। अदा बि मञण वारनि मां न आहे, उहो बि वॾो ज़िदीरो आहे। जेकर तोखे चयो अथसि न त तोखे पंहिंजे माइटनि ज़रूर वठी वेंदो। मीर खे जेकॾहिं तूं ज़िंदा ॾिसण चाहे थी न त उनखे रोके छॾ, त कॾहिं बि बाबा जे साम्हूं न चढ़े। आख़िर केसि ताईं तुंहिंजे पीउ खां मुंहिंजे भाउ खे लिखणो पवंदो? कुझु वक़्तु लॻंदो, नेर त बाबा जी कावड़ घटि थींदी। हीअं त बाबा जी दिलि में इंतकाम जी बाहि लॻी पई आहे। जेको उनजे साम्हूं ईंदो सड़ी राख जो ढेर बणिजी वेंदो, राख जो ढेर बणिजी वेंदो। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।